नाम ख़बर हवाते पहुंचाईंदासीं। सिंध के सीनियर वज़ीर शर्जील नामैमूर चयो आहे त सिंध हुकूमत औरतुनि खे बाइख्तियार बणाइण चाहे थी। बोड मुतासिर औरतुनि खे घर ठाराए मालिकाना हक़ ॾिना विया। दुनिया में पाकिस्तान वाहिद मुल्क ऐं सिंध वाहिद सूबो आहे जिथे औरतुनि में मुफ़्त स्कूटीज़ ॾिनियूं पियूं वञनि। सिंध में औरतुनि में मुफ़्त स्कूटीज़ विराइण वारी तक़रीब खे ख़िताब कंदे शर्जील मेमून चयो आहे त पढ़ाई कंदड़ शागिर्दियाणियुनि ऐं ड्यूटी कंदड़ औरतुनि में बिना फ़र्क़ जे स्कूटीज़ विरायूं पियूं वञनि। स्कूटीज़ ॾियण वक़्तु उहो न चवंदासीं त वोट असांखे ॾियो, वोट हर शहरी जो ज़ाती ऐं जमहूरी हक़ आहे। शर्जील मेमून वधीक चयो आहे त सॼी सिंध में मंशियात ख़िलाफ़ क्रैकडाउन कयो पियो वञे। अनमोल पिंकी जहिड़नि किरदारनि खे सख़्तीअ सां मोह ॾियण जी ज़रूरत आहे। नशो रुगो हिकु ज़िंदगी न पर पूरे ख़ानदान खे तबाह करे छो। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ पहुचाए पिया। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील नामैमून चयो आहे त सिंध हुकूमत औरतुनि खे बाइख्तियार बणाइण चाहे थी। बोड मुतासिर औरतुनि खे घर ठाराए मालिकाना हक़ ॾिना विया। दुनिया में पाकिस्तान वाहिद मुल्क ऐं सिंध वाहिद सूबो आहे जिथे औरतुनि में मुफ़्त स्कूटीज़ ॾिनियूं पियूं वञनि। सिंध में औरतुनि में मुफ़्त स्कूटीज़ विराइण वारी तक़रीब खे ख़िताब कंदे शर्जील मेमून चयो आहे त पढ़ाई कंदड़ शागिर्दियाणियुनि ऐं ड्यूटी कंदड़ औरतुनि में बिना फ़र्क़ जे स्कूटीज़ विरायूं पियूं वञनि। स्कूटीज़ ॾियण वक़्तु उहो न चवंदासीं त वोट असांखे ॾियो, वोट हर शहरी जो ज़ाती ऐं जमहूरी हक़ आहे। शर्जील मेमून वधीक चयो आहे त सॼी सिंध में मंशियात ख़िलाफ़ क्रैकडाउन कयो पियो वञे। अनमोल पिंकी जहिड़नि किरदारनि खे सख़्तीअ सां मोह ॾियण जी ज़रूरत आहे। नशो रुगो हिकु ज़िंदगी न पर पूरे ख़ानदान खे तबाह करे सघे थो।